अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु तव्हांखे उन्हनि फ़नकारनि जा नाला ॿुधाईंदासीं जेके वक़्त जा बेताब बादशाह फ़नकार हुआ। अॼु उन्हनि फ़नकारनि खे को ॿुधण लाइ तयारु न आहे। तफ़सीली ॻाल्हि ॿोल करण खां पहिरियां तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया हो असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। वक़्तु हो सिंधी फ़नकारनि तकबुर ऐं उरूज हूंदो हो। नंबर 1 ते फ़नकार शमन अली मेराली जा गीत सिंध जे जर जंग में वॾे शौक़ ऐं वॾे चाह सां ॿुधंदो हुआ। दुख सीने सालायो थो घुमा दुख सीने। बे नंबर ते आहे यकतर ऐं चपड़ी जो बेताब बादशाह गुलाम हुसैन उमरानी जा गीत सिंध जे जर जंग में वॾे शौक़ सां ॿुधंदा हुआ। रत जा गोढ़ा मुखे रोवारी दिल जा टुकर कई चारुई हो दुख नाहे फिरी सूरज नई सोवा। नंबर 3 ते उस्ताद मंसूर सकरानी जा गीत सिंध जे जर जंग में माण्हू वॾे शौक़ चाह सां ॿुधंदा। ज़मानो खिले थो जेको भी मिले थो तो जो पुछे थो किथे यार आ तुंहिंजो। दोस्तों, जॾहिं खां वठी मुमताज़ मलई फ़नकारी जे मैदान में लथो तॾहिं खां वठी सिंधी फ़नकार पोइते पइजी विया। दोस्तों, ही हुई अॼु असांजी वीडियो।